मार पवई के रोना बाह लगई के रोना कहना तो जुल्म करे छजई के रोना बाह लगई के रोना मार पवई के अस्सलाम वालेकुम चाचा साईं। परे परे छा थियो चाचा? इन्हनि हथनि में बि करोना थी परे थी बि साहु खणंदे उहो करोना मूं ईंदी परे थी बि हा चाचा साईं, हा तव्हां सही था चओ। जेकॾहिं हथ मिलाइण ऐं भाकुर पाइण सां करोना थिए थी त मोहबतूं दिलि मां कान वेंदियूं, पर असांखे इहो वचन करिणो आहे त इन करोना खे शिकस्त ॾियणी आहे। असांखे सलाम आहे इन्हनि पुलिस वारनि खे जेके रोड ते बीही करे असां आवाम जे लाइ पंहिंजूं जानियूं नज़राने ते रखी असांजी हिफ़ाज़त लाइ बीठा आहिनि। सलाम आहे उन्हनि डॉक्टरनि खे जेके हिन मौज़ी मर्ज़ खे जे सम्झनि बि अथा त जानलेवा आहे, पोइ बि पंहिंजी जान जी परवाह कए बग़ैर इन मर्ज़ सां विढ़नि था। असांखे बि वचन करिणो आहे त इन मर्ज़ कोरोना वायरस खे शिकस्त ॾियणी आहे। चाचा, हिन हथ मिलाइण सां कुझु न थींदो आहे। दिलियूं बिल्कुलु दिलनि में प्यार मोहब्बत हूंदो आहे। बसि दुआ कर त इहा कोरोना हिन दुनिया मां ख़तमु थी वञे, इंसान ज़ात जे मथां जेको अज़ाब आयल आहे उहो ख़तमु थी वञे। अल्लाह तू इन मौज़ी मर्ज़ खे ख़तम कर। आमीन। अल्लाह हिन पूरी दुनिया खे उन पूरी दुनिया ते तू पंहिंजो रहम ऐं करम कर। आमीन। अल्लाह पाक तू असांजे मुल्क पाकिस्तान ते पंहिंजो रहम कर। आमीन। अल्लाह साईं तू असांजे हिन शाह लतीफ़ जी धरतीअ ते पंहिंजो रहम करम कर। अल्लाह साईं तू रहम कर। मालिक तू पंहिंजी बाज कर, तू पंहिंजी बाज कर। या अल्लाह साईं, चरिया त तुंहिंजा सबक़ वेझा हूंदा आहिनि। या मुंहिंजा मालिक साईं, पंहिंजे महबूब जे सदके हिन बीमारीअ मां सॼी दुनिया खे आजो फरमा। या मुंहिंजा परवरदिगार, पंहिंजे महबूब जे सदके असां गुनहगारनि जी दुआ क़बूल फरमा। मुंहिंजा मालिक साईं, कोरोना खे सफ़ा तबाह ऐं बर्बाद करे छॾ। मुंहिंजा मालिक साईं, बाही लगई कोरोना जुल्म के ना करे छजई कोरोना बाही लगई